मुबारकबाद थो ॾियां अवामी आवाज़ जे सथ खे त 6 डिसंबर खे हुननि अचो त सिंध जा वसीला बचायूं वारो ॾिहाड़ो करे मल्हाइण जो फ़ैसिलो कयो आहे। वसीला ई क़ौमुनि मुल्क शहरनि जे तरक़ीअ जे लाइ अहमियत रखंदा आहिनि। हीअ कुदरती वसीला तेल गैस समुंड ॿेट दरिया कोयलो सिंध जे माण्हुनि जे तरक़ी ऐं भलाई लाइ ख़र्च थिए, पर बदकिस्मती सां हिन मुल्क जे अंदरि असांजा वसीला असां ते मथां ख़र्च कया पिया वञनि त असां मुआशी तरक़ीअ में न हुजूं, इंसानी तरक़ीअ में शामिल न हुजूं। असांजा तरक़ी जा वसीला असांखे मुआशी तरह इल्मी लिहाज़ सां सेहत जे मैदान में पीअण जे साफ़ पाणी में ॾियण जे लाइ उहे इस्तेमालु नथा थियनि। असांजा वसीला असांजे नसुल कशी करण वारे अमल में इस्तेमालु थियनि था त हीउ हिकिड़ो ग़ैर मामूली ऐलान आहे अवामी आवाज़ सथ जो। असां अवामी आवाज़ सथ खे मुबारक ॾींदे सॼी सिंध जे माण्हुनि खे अपील कयां थो त सकाफ़त जो ॾींहुं टोपियूं ऐं अजरक पाए त मल्हायो, पर कब्ज़े ऐं विलार ख़िलाफ़ एहतजाज कयो, वसीलनि जी वापसी जे लाइ जदोजहद कयो। सिंध जे माण्हुनि जी सकाफ़त जे ॾिहाड़े ते इहो गॾियल आवाज़ त सिंध जा वसीला सिंध ते ख़र्च कयो, उन मुनफ़रद आवाज़ खे दुनिया खे ॿुधायूं त असांजी सकाफ़त इंसानी इत्तेहाद ऐं भाईचारे वारी सकाफ़त आहे, तरक़ी ऐं तामीर जी सकाफ़त आहे, मज़हबी जुनूनियत जे ख़िलाफ़ असांजो जी सकाफ़त आहे, इंसानी इत्तेहाद प्यार ऐं अमुन जी सकाफ़त आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।